अॼु जो सफ़र सिंध जे कारोबारी शहर मोड़े ॾांहुं। मोड़ो शहर जेको न रुॻो कारोबार जे हिसाब सां पर हुनर तइलीम ऐं फ़न जे हिसाब सां पूरी सिंध में सुञातल आहे। मोड़ो शहर पहुचण खां पोइ साईं हाफ़िज़ अली मुराद मस्त कलंदर शाह जी हाज़िरी थी। साईं जो पिर शरीफ़ जेको तमामु बहितरीन नमूने सां तमीर थियल यादगार लम्हा मोड़े शहर जी 16 सदी पुरानी मार्ग मियां जी कुमन वटि। तोड़े हुजन ॿाहिरन मुल्कन में, तोड़े हुजन ॿाहिरन मुल्कन में, तोड़े हुजन ॿाहिरन मुल्कन में, भलो